जसकम पारां सिंध मां धारियुनि जी लोध खे निकाले ॾियारण लाइ ॾेरकी मां मिठो ताईं मार्च कयो वियो, जंहिं में सिंध में धारिया न मंज़ूर जा उबॾाईंदड़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाण रमज़ान कलवर, नसरुल्लाह कलादी, मीर हसन लाशारी, अकरम मीतलो, कमाल मार ऐं ॿिनि चयो त सिंध में अफ़गानियुनि, पंजाबियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि, ॿारियुनि खे तरसायो वियो आहे, जेका सिंधियुनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि वधीक चयो त सिंध को यतीम खानो न आहे जो हर कंहिंखे हिते तरसायो पियो वञे। हुननि चयो त सिंध मां अफ़गानियुनि, पंजाबियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि, ॿारियुनि खे हितां निकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। इशफ़ाक़ कोरई, ब्रत न्यूज़, मीरपुर मां थियल।